जी नाज़रीन अवांखे हिकिड़ी अहम ख़बर ॿुधाईंदो हलां ऐं हिन वक़्तु ऐं ख़ुदा जो कसम ख़बर कोन्हे हला किथे बीठा आहियूं ऐं अवांखे हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिन साल हुकूमत गर्मियूं कैंसिल करे छॾियूं न ऐं 12 महीना ई सी हूंदो सियारो हूंदो ऐं इहो वॾो ज़ुल्म कयो आहे वांदनि सां। जीअं नाज़रीन खुदा जो कसम मूंखे विसरी वियो अरे छा चयो थका न्यूज़ सां गॾोगॾु ऐं नाज़रीन आऊं खुदा जो कसम ख़ुदि थकाई आहियां ऐं पर हीअ ख़बर कोन्हे जॻह कहिड़ी आहे जॻह बसि कहिड़ी बि हुजे पर हुकूमत 12 महीना सियारो करण जो ऐलान करे छॾियो गर्मियूं कैंसिल। अचो त हिते जे बीठल वांदनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अचो अचो अदा अस्सलाम वालेकुम। अदा वालेकुम सलाम। अदा तव्हांजो नालो? अबा कादिर। अच्छा अदा कादिर हुकूमत हिन साल सियारो 12 महीना करण जो ऐलान करे छॾियो आहे ऐं गर्मियूं कैंसिल करे छॾियूं ऐं हाणे तव्हांजो इन बारे में छा चवणु आहे? तव्हां लॻे थो अयोब वांदा? ॻाल्हि ॿुधे उहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे अञा त वांदो हा पर 12 महीना हिकिड़ा सी असां सां लथा कोन्हे हेठि सां असांजो हालतूं वेता ई कोन्हे सो वरी 12 महीना सी ईअं न कर ख़ुदा खे मञ। अच्छा बाबा 12 महीना सी हूंदो न करे रखी अॻ में हुकूमत ऐलान कयो त महिरबानी करे वांदा जेके शादियूं करियो हाणे शादियूं न कयूं हाणे हुकूमत जेको 12 महीना सियारो करण जो ऐलान कयो आहे। पर हुकूमत खे कीअं ख़बर पई त 12 महीना सी बसि 12 महीना सी हूंदो हुकूमत जे करे 12 महीना सी हलंदो। तव्हांजी शादी आहे न कोन्हे न तव्हांजी शादी कोन्हे न ऐं तॾहिं वेचो नथा सघूं। अच्छा तॾहिं कोन वेंदो ही खारसूं ॾिसे पट पटा थी पई आहिनि बदन में। अच्छा ख़ुदा खे मञ अहिड़ी ॻाल्हियूं न कर वरी को ॿियो वञी को ॾिस इन सीअ ॿिए में व्यंजनो थो वञे तॾहिं ॾिस वेचा ई कोन थो न अञा त मूं शादी न कई बाबा मुंहिंजी शादी न करा जे कराईंदे न केॾा वेंदो सियारे में शादी करे छॾ को मसलो ई कोन्हे न। ए बाबा कंहिंखां वेचण थिए केरु वेचंदो बाबा को मसलो कोन्हे शादी करे छॾियो मूंखे अहिड़ी शादी ई कोन्हे करणी तूं त खोटी वियो थी। जे त नाज़रीन ही हिकिड़ो वांदो हो जे चए त हीअ 2 महीननि में ई असीं कोन वेता आहियूं असांजे घर चरी वई आहे। अच्छा ऐं ही त आमड़ा वियो हलियो ही त 2 महीना थी वियो वेंदो ई कोन हो। अच्छा त ही हिकिड़ो आमड़ा अचे पियो सॼो हीअं रुॾंदो अचे हमने किया है जीवन अपना सारा सनम ही छा पियो करे हिते? मूंखे त लॻे थो मवाली बवाली आहे इन खां पुछूं ही छा थो चवनि। ओ मवाली हा ॿुधाए छा ए राज दादा अचां पियो अचां ही त मांखे ही 2 महीने में कोन पएतो नभागे में ठपत ॾिसो केॾी आहे दे ख़बर चार वाला हींअर हिकिड़ो हुकूमत हिकिड़ो नओं ऐलान कयो आहे। ही जाए परे कर ही मेका हिन ते ॻाल्हाए हुकूमत हिन साल 12 महीना ई सियारो करण जो ऐलान करे छॾियो आहे गर्मियूं कैंसिल। हुकूमत ऐलान करे छॾियो आहे 2 साल 2 साल न 12 महीना ई सियारो हूंदो हाणे इहा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे इहा तोखे अञा ख़बर ई कोन्हे। हा हुकूमत ऐलान करे छॾियो पर टंडे मामंद खान में तोखे ख़बर आहे छा थियो आहे? हा उते ॿुधायो उते छा थियो आहे? उते कोयलनि जी जेकी फैक्ट्री आहे न उहो हुननि सभिनी साड़े छॾी आहे। हेठि न कर हिते वो आवाज कोन ईंदो न सम्झ में आऊं ॿुधायां थो न। हा त ईअं ॿुधाइबो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन जीअं तव्हांखे आऊं ॿुधाईंदो रामू जीअं त टंडे मामंद खान में कोयलनि जी फैक्ट्री फाटी वई आहे जॾहिं गरमाशी जेकी जजी अची वई आहे हिन में हथ कढी न हाणे ॻाल्हि सियारो 2 ॾींहंनि में ख़तम थियण वारो आहे बाक़ी ही चए थो सियारो थींदो मूंखे ख़बर कोन्हे आऊं हलां थो। सियारो 12 महीना ई सियारो हूंदो ये वञे 12 महीना सियारो हूंदो वेंचंदो केरु त पत वेंचजी न तू अॻे ई कोन वेंचे हा इहा हक़ीक़त आऊं जेकर नथो तूं कहिड़ो वेंचंदे हूंदे आऊं त अॻे ई कोन आऊं त 2 महीना थिया आऊं ख़ुदि कोन वेठो आहियां पर तूं त नवागा को 2 महीने में 3 महीने में वेंचे थो वञ तूं त लॻे थो 12 महीना 2 साल थिया वेंदो ई कोन्हे। ए उस्ताद तुंहिंजी दुआ थी खपे अञा कपिड़ो पुसाए हणी छॾींदो आहियां पाण खे। हा सुको किलो हणी छॾींदो आहियां। अच्छा शादी थियल न? शादी यार कोन्हे छड़ो आहियां। त पोइ मरी वई 12 महीना ई सियारो हूंदो न पोइ वारो कीअं तोखे चवां यार वरी बरसायां वरी बि दोस्त ईअं न नथो तोखे चवां मूंखे चवंदो आहे त मूं त पाण कोन्हे पाण बांधो
अरे उस्ताद वो वारो करे धरी जो कुदा जुगाड़ कुछ करने की कोशिश करी छो हम पाण परेशान आहियां 12 महीना सियारो थी वियो हाणे मसलो इहा त आऊं ख़ुदि वांदो आहियां ऐं तूं बि वांदो त पोइ हाणे किथां जुगाड़ करियूं मूंखे पाण सलाह ॾे आऊं ख़ुदि मरी वियो आहियां सीअ में उस्ताद वॾा हा आऊं तोखे रसीदी ॾियां ॾी छॾ मां पे तुंहिंजा ॿई हया थियनि न हा वण में रसो ॿधी कंध में सट ॾिजनि 2-3 मिंट मिड़ी तकलीफ़ थींदी तंहिंखां पोइ तुंहिंजी शादी थी वेंदी वर में रसो ॿधी माना ईअं हा? कंध ॿधी छॾ या पोइ बसि 2-3 मिंट तकलीफ़ थी तंहिंखे न डायरेक्ट कंध में रसो जी सट ॾे वारे वाह इहे भले माण्हू मरी पए भले हाणे तव्हां सियारे जे बारे में छा था चवणु चाहियो इहो जेको 12 महीना सियारो करण जो हुकूमत ऐलान कयो आहे इन जे बारे में छा था चवणु चाहियो वॾा वॾी ॻाल्हि त इहा त असांखे सियारो लॻे ई कोन न सियारे जी न गर्मी जी असां पियो सोचिया की खायो पियो लेचरूं बसि असांखे कहिड़ी ख़बर सियारो आहे या गर्मी आहे ठीकु आहे अदा तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां भले वञी सघो था हीअ छा आहे ही रेडियो आहे रेडियो ही रेडियो आहे ही 2 महीना सियारो थिया हे हालनि हीअं इंशाल्लाह 12 महीना जे सियारो रहियो त इहे रेडियो त छा घर जा टपर सभु कंध में विझी न दरिया में विझी ॿुधी मरंदे जेके नाज़रीन थकाइयूं सां गॾो गॾु आऊं या ख़ुदि थकाई खे इजाज़त ॾींदा वरी के ॿिए मौज़ूअ ते मिलंदासीं तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।